मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करना। त बनी इसराइल जे अंदरि अल्लाह ताला टिनि शख़्सनि खे आज़मायो, टिनि शख़्सनि खे अल्लाह ताला आज़माइश तौर ते अल्लाह ताला उनजी तरफ़ फ़रिश्तो मोकिलियो। त उन टिनि शख़्सनि जे अंदरि हिकिड़ो जेको आहे गंजे हुयो, ऐं ॿियो बरस जी बीमारी वारो हुयो, यानी जंहिंखे असां भगवारी बीमारी चवंदा आहियूं, ऐं टे नंबर ते उहो बंदो नाबीन हुयो। अल्लाह ताला उनजी तरफ़ आज़माइश लाइ हिकिड़ो फ़रिश्तो मोकिलियो। सभ खां पहिरियां फ़रिश्तो आयो नाबीन जी तरफ़। नाबीन खां पुछे कहिड़ो टेंशन आहे, ॾे हाल वाल भला। नाबीन जो पूरी दुनिया जी सॼी रौनक जेकी रोशनी आहे न, इहा मूंखां खसियल आहे काफ़ी ज़माने खां वठी करे। चई तमन्ना तोखे आहे भला, तोखे तमन्ना आहे त तूं अखियुनि सां ॾिसे। चई इहा बि का ॻाल्हि थींदी आहे? केरु बंदो चवंदो मां अंधो हुजां, दिलि चवे थी त मंझि बि जेको आहे नज़र अहिड़ी हुजे जो मां बि काइनाती तमामु रौनकुनि खे ऐं रोशनियुनि खे ॾिसां। अच्छा, चई भला माल कहिड़ो पसंदि कंदो आहे? माल नेठि घणा बंदा कारोबारी हूंदा आहिनि त पुछा कंदा यार कारोबार तो कहिड़ो पसंदि आहे? त कोई चवंदो मूंखे किराने स्टोर जो कारोबार पसंदि आहे, कोई चवंदो मूंखे साड़ियुनि जो कारोबार पसंदि आहे, कोई चवंदो मां ठेकेदार आहियां, जॻहनि जा मां ठीका खणंदो आहियां। त हर कंहिंजी चॉइस बि पंहिंजी हूंदी आहे। त हुन नाबीन चयो यार फ़रिश्ते खे चई, फ़रिश्तो इंसानी शिकिल में हो न, हुनखे चई यार माल जी तूं ॻाल्हि कई आहे, माल में मूंखे बकरियूं ॾाढियूं अज़ीज़ आहिनि। त पोइ फ़रिश्ते दुआ घुरी त या अल्लाह हिन जूं अखियूं जेको आहे सही सलामत थी वञनि ऐं हिनखे हिकिड़ो माल बि ॾे। त फ़रिश्ते कन खां वठी करे बकरी बि पकड़ाए छॾे हथ मां। हे बसि अल्लाह जो अमर हुयो। ऐं नाबीन जूं अखियूं जेको दुरुस्त थी वियूं, बिल्कुलु सही ॾिसण जी। हो यार माशाअल्लाह, अल्लाह ताला तोखे जज़ाए ख़ैर ॾे। हे ॾिसो करिश्मो कीअं थी वियो। पर हुन चयो आख़िरी में वञण जे टाइम चई सभु अल्लाह ताला जो शुक्र हमेशह कंदो रहिजांइ। हुन चयो ठीकु आहे, मां हमेशह अल्लाह जो शुक्र कंदुमि। अखियूं नाबीन जूं थी वियूं, बकरी बि मिली वई। हलो साईं, हाणे ॿिए हिकु बंदे ॾे वियो जंहिं बंदे जे जिस्म ते इंतिहाई ज़्यादा बग हुई। हाणे बग जेको आहे उहो इंसानु बेसरो लॻी पवंदो आहे। हिकिड़ो चमड़ी अछी था हुजे ऐं हिन पासे कारी सफ़ेद जिस्म बॉडी। साईं तव्हां ॾिठो आहे न, इनखे छा चइबो बग वारो बंदो? अच्छा, बग वारो बंदो। त बग जेको आहे इंतिहाई वॾो ख़तरनाक मर्ज़ु आहे। तमामु वॾे हसीन बंदे खे बि बिगाड़े छॾींदो आहे। त हिकिड़े बंदे खे बनी इसराइल जे अंदरि इहो बग वारो मर्ज़ु हुयो। त आयो फ़रिश्तो हुन खां पुछे कई तोखे छा मसइलो आहे? चाहे हे ॾिसो न, कोई बंदो मां सां सलाम कलाम बि नथो करे, सलाम दुआ बि नथो करे। इन जे करे त मुंहिंजी हालति जेकी आहे उहा बग वारी आहे। बसि मां चवां थो कहिड़े न कहिड़े तरीक़े सां इहो मां खां मर्ज़ु निकिरी वञे। फ़रिश्ते जो इहो मर्ज़ु निकिरी वञे त पोइ यार पोइ त मां तुंहिंजो वॾो अहसान मञींदुमि। चए माल जे अंदरि तो कहिड़ी शइ पसंदि आहे? चए मूंखे उठ ॾाढो पसंदि आहे। फ़रिश्ते चयोसि उठ थो के थो हदी थो कयां तूं, ऐं हथु बथ घुमाईंसि या अल्लाह खां दुआ घुरई, उहो साईं दुरुस्त थी वियो। बग जेको कन्वर्ट थी वियो, सॼो जिस्म हसीन, बिल्कुलु सुहिणो यंग। हे बि पोइ आयो साईं हिकिड़े गंजे ॾे ॾिठईं साईं वार। हाणे वार न हुजनि वॾो टेंशन आहे। जीअं बंदे जा जवानी जे अंदरि वार वञनि न, ऐं खुसरो वारनि जे एतबार सां थी वञे, ऐं हितां लोट ज़ार थिए भला बाक़ाइदे, त उहो परेशान थींदो। हाणे रिश्तो अलाए मूंखे मिलंदो अलाए न मिलंदो। छो त वारनि जे अंदरि हुस्न रखियलु आहे। मां ॻाल्हि ॿुधायां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ऐं उमिरे ते हलक कराई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ऐं उमिरे ते हलक कराई आहे। इन खां बाद में रिवाज में नथो मिले त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलक कराई हुजे। हलक मां मुराद यानी वार बिल्कुलु कटराया हुजनि। न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूली न बनियो आहे। छो त वारनि जे अंदरि हुस्न रखियलु आहे। हिकिड़ो बंदो टिकण जो कराए न त ठीकु आहे, उहो कमु त हलियो वेंदो, पर वारनि जे अंदरि अल्लाह ताला हुस्न रखियो आहे। बंदो वारनि सां ठहंदो आहे। त हो साईं उहो गंजो सॼो हुयो न, गंजो बि मां सम्झो थो गंजो ख़ानदानी क़िस्म जेको गंजो हुयो, जंहिंखे हिकिड़ो वार बि मथे ते न हो बनी इसराइल जे अंदरि। त पोइ आयो फ़रिश्तो यार चए तोखे गंजे जो मर्ज़ु आहे, टेंशन आहे तोखे। हाणे चए तोखे वार बि त अची वञनि त पोइ चए वार अची विया त यार पोइ सुभाणे अल्लाह ॾाढी भली ॻाल्हि आहे। चए वार सां गॾु गॾु ॿियो तोखे छा अचे? चए ॿियो मूंखे ॻाल्हाइण जे अंदरि फ़साद अचे, ॻाल्हाइण जे अंदरि मूंखे टैलेंट अचे। इहे शयूं मूंखे मिली वञनि त मां अल्लाह ताला जो वॾो अहसान मञींदुमि। त फ़रिश्तो ठीकु आहे, हलो साईं वार बि अची विया ऐं ॻाल्हाइण जे अंदरि फ़साद बि अची वई। साल खां बाद में अल्लाह ताला फ़रिश्ते खे दुबारा मोकिलियो। वरी अल्लाह ताला फरमायो ॾिसजांइ हाणे हिन गंजे जा कमु ॾिसजांइ। छो त अल्लाह ताला दिलनि खे ॼाणे थो न। अहिड़ी तरह हे हिकु वाक़ियो ॾिसो न, हे वाक़ियो तव्हांजे लाइ बि फ़ाइदेमंद आहे, मुंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। त पंहिंजी हैसियत खे, पंहिंजी क्वालिटी खे यादि कयो। अगरि कंहिं ज़माने में हेठि किरियल हुयो न, हाणे अल्लाह ताला तव्हांखे उरूज ते खयो आहे, मक़ाम ते खयो आहे, त हमेशह अल्लाह ताला जो शुकुरु कंदा कयो। ईअं न चवंदा कयो त मां ख़ानदानी रेस आहियां,
घणा बंदा कंहिं ज़माने में ज़कात वठंदा आहिनि, कंहिं ज़माने में ज़कात अलाह जे नाले ते साईं वासे ज़माने ज़कात ॾेई छॾियो या चिंदो वठंदा आहिनि। पोइ जॾहिं पैसो थींदो आहे पोइ पाण जे नाले सां गॾु रेस जो नालो एड कंदा आहिनि, रेस मीर ऐं भोतार। त उन्हनि खे मां ॿुधायां थो पंहिंजी क्वालिटी में रहंदा कयो, पंहिंजी हैसियत में रहंदा कयो। साल गुज़रियो फ़रिश्तो ईअं आयो नबीन खे नए नबी नालो वाल ॾे, यार चई मां मुसाफ़िर आहियां, काफ़ी जेको आहे मां ट्रेवल करे आयो आहियां, मूंखे जेको आहे न मूंखे हिकिड़ी बकरी खपे। हालांकि तो वटि बकरियूं अलाह ताला उनखे बरकत ॾिनी, बकरियुनि मां ज़्यादा बकरियूं थी वियूं, तमामु घणियूं बकरियूं थी वियूं। त पोइ नाबीन चयो त बाबा हलियो वञु, हे चए मुंहिंजी पंहिंजी कमाई आहे, हे पंहिंजी मुंहिंजी महिनत आहे, ऐं पंहिंजी जेको मुंहिंजो अकुल सां हे मूंखे माल आयो आहे। हुन फ़रिश्तो जो ईअं बिल्कुलु न आहे, लॻे थो इहो माल तोखे अलाह ताला अता कयो आहे। पहिरियों तूं मिसकीन हुई, पहिरियों तूं अंधो बि हुई। हुन चयो यार हे ॾिस कहिड़े क़िस्म जो फ़क़ीर आहे, हे कहिड़े क़िस्म जो फ़क़ीर आहे, हिकु ख़ैरात थो वठे, ॿियो दादागिरी सां ख़ैरात थो वठे। चए हलियो वञु, मां अॻु में ई जेको आहे ठाहु को ॾिसंदो हुउमि, मुंहिंजी नंढाप खां वठी करे मुंहिंजी नज़र एतिरी तेज़ आहे जो कि इंसान जी न आहे। त फ़रिश्तो जो मां अलाह खां दुआ करां थो अलाह ताला तोखे वापसि क्वालिटी जे अंदरि मोटाए छॾे, वापसि क्वालिटी जे अंदरि मोटाए छॾे। यानी जीअं पहिरियों अंधो हुई न, अलाह ताला तोखे ईअं अंधो करे छॾे। फ़रिश्तो जीअं निकितो त पोइ साईं हाणे ठापरंदो थिए पियो ईअं। अब कुझु आहे अलाह जे वास्ते मूंखे जेको सहारो ॾे, चाहे जेको बंदो नेमत ई ना क़दुरु कंदो न त अलाह ताला नेमत खसे वठंदो आहे। अचो साईं हाणे बकरियुनि जो धड़ थी हुई न, बकरियुनि खे ज़वाल अची वियो, बीमारी अची वई, बकरियूं बि मरंदी वियूं। आयो साईं हाणे हुन वटि जेको बरस जी बीमारी वारो, बग जी बीमारी वारो, ॾिठईं त साईं सफ़ा ईअं ठाकुर थी करे परे अचे थो, उठ ते चढ़ियल आहे अचे थो, ऐं उठ खे हकलींदो अचे थो। हे फ़क़ीर माण्हू सफ़ा नॉर्मल, यानी कपिड़ा बपड़ा पातल, परे हथ मथे कयईंसि, यार अल्लाह जे वास्ते वॾो तूं शाही ख़ानदान जो लॻे थो, अल्लाह जे वास्ते मूंखे जेको आहे रक़म ॾे, मां मुसाफ़िर हिकु बंदो आहियां, पंहिंजी मंज़िल ते वञी करे पहुचां। हुन चयो फ़िलहालु मूंखे टाइम बिल्कुलु न आहे, मां सां कलाम ई न कर। हुन चयो यार मूंखे थोरो घणो मालूम थिए थो कंहिं ज़माने जे अंदरि तोखे जिस्म ते बर्स जी बीमारी हुई, हुन चयो हलियो वञु, हिकु ख़ैरात थो वठे, ॿिए नंबर ते वरी मुंहिंजे मथां तोहमत थो हणे। मां बिल्कुलु ईअं ई यंग लॻो पियो आहियां, ईअं हसीन लॻो पियो आहियां। ऐं हे मूंखे चई हिकिड़ो उठ ई ॾेई छॾ, चई ॾिस यार फ़क़ीर कहिड़ो आहे, उठ जो मुतालबो थो करे, कुझु बि न आहे, निकितो हलियो वञु। फ़रिश्ते जो अल्लाह तोखे उन ई कंडीशन जे अंदरि मोटाई, उन ई हालत जे अंदरि अल्लाह ताला तोखे मोटाई। फ़रिश्तो साईं जीअं जो वियो, उन जी बग जेकी आहे विराई दोबारा निकिरी पई, ऐं माल बि ईअं मरण लॻो। आख़िरी में साईं गंजे फ़क़ीर ॾे, गंजे खे वॾो को ज़ख़्म लॻल हुयो साईं, कंहिं ज़माने खां वठी करे गंजे खे पंहिंजे यानी पोइ ते बीमारी ते टेंशन हुयो काफ़ी ज़माने खां वठी करे, ऐं गंजो मुख़लिस बंदो हुयो। गंजे ॾे आयो, चए यार मूंखे का शइ खपे अलाह जे नाले ते, मुसाफ़िर आहियां। गंजे जो यार जेकी मुंहिंजी मिल्कियत आहे न, हे तूं खणी वञु भले, जेकी मुंहिंजी मिल्कियत जातां तोखे पसंदि अचे उहा मिल्कियत में खणी वञु। पोइ फ़रिश्ते जुस मूंखे लॻे थो कंहिं ज़माने में तूं गंजो हुई, कंहिं ज़माने में तोखे वार बिल्कुलु न हुया। चए हक़ीक़त यार कंहिं ज़माने में मां गंजो हुयुमि, ऐं मूंखे वार मथे ते न हुया, ऐं मूंखे ॻाल्हाइण जी ख़बर बि न पवंदी हुई। हे अलाह ताला पंहिंजो अहसान मुंहिंजे मथां कयो आहे। त पोइ ॿुधाईंसि गंजा ॻाल्हि ॿुधजांइ, जेके तुंहिंजा पोयां साथी हुया न, जेको हिकु नाबीन अंधो ऐं ॿिए नंबर ते जंहिंखे बरसी बीमारी वारो, अलाह ताला उन्हनि खे असुली क्वालिटी जे अंदरि मोटाए छॾियो आहे। असुली जेको आहे यानी जीअं पहिरियों अंधा हुया ऐं बरसी बीमारी, हाणे साॻियो अंधो थी वियो ऐं बरसी बीमारी अची वई। इन तमामु वाक़े जो ॿुधण जो मतिलबु इहो ई आहे त अलाह जा ॾियो हमेशह आजिज़ी कंदा कयो। हा, पंहिंजी ताक़त शरीयत खे न ॾेखारींदा कयो, पंहिंजो पावर शरीयत खे न ॾेखारींदा कयो, पंहिंजी रक़म जी ताक़त कंहिं आम हिकु बंदे खे न ॾेखारींदा कयो। पैसे जे करे जेको गुरूर ईंदो आहे न, तकबुर ईंदो आहे न, ऐं उहो तकबुर बाज़ माण्हू अहले इल्म खे ॾेखारींदा आहिनि त हे असां वटि पैसो आहे, तूं असांखे छा थो करे सघे। त अहले इल्म जी हमेशह बंदो ताज़ीम करे ऐं आजिज़ी करे। आजिज़ी अलाह खे पसंदि आहे। ॾिसो तकबुर उन सूरत में असां कयूं जॾहिं असां में को फॉल्ट न हुजे, असां में कंहिं क़िस्म जो कोई बि ऐब न हुजे न, पोइ असां तकबुर कयूं त असांखे तकबुर जेको ठहे थो। असां हर हिकु एतबार सां कमज़ोर आहियूं। मूंखे बुख़ार थिए मां बिसरे खां उथी न सघंदुमि, मूंखे खंघि थी पए मां बयानु करे न सघंदुमि, मथे में सूरु पए त मां उथी न सघंदुमि। असां हर हिकु एतबार सां असां इंतिहाई कमज़ोर आहियूं। जीअं अलाह असांजी तख़लीक़ कई आहे, अलाह ताला असांजी नेचुरल ॾिठी त
त हे बंदा इंतिहाई कमज़ोर आहिनि। हाणे पोइ तकबर पैसो वॾो ख़तरनाक आहे साईं। पैसो चङनि भलनि खे अलाए किथे बिगाड़े छॾींदो आहे, कंडीशन जेको आहे फिराए छॾींदो आहे। त हर हिकु सूरत में बंदो आजिज़ी करे ऐं ॿिए नंबर ते ज़्यादा माल अची वञे न, ज़्यादा माल अची वञे त अलाह जी राह में ज़कात कढो। ऐं जंहिंखे ज़कात ॾियो था, जंहिंखे सदको ॾियो था, उन जे मथां एहसान कंहिं क़िस्म जो कोई न सम्झो। मां अक्सर असां पंहिंजा मुस्लमान ॾिसां थो पंहिंजे हिन इलाइक़े जे अंदरि जेके पैसनि ते ज़कात कढनि था, सदको कनि था, उहे एहसान था कनि। कंहिं बि मिसकिन खे को पैसा रक़म ॾियणो न त उनजे मथां पंहिंजो एहसान जो हिकिड़ो रोब था रखनि त हे कहिड़े क़िस्म जो सदको आहे, हे कहिड़े क़िस्म जी ज़कात आहे। यादि रहे त अहिड़ी ज़कात जी, अहिड़े सदके जी ख़ुदा खे कंहिं क़िस्म में कोई ज़रूरत न आहे। बंदे जे मथां कोई अगरि रक़म लुटायो था न अलाह जी रज़ा लाइ, त ॾिसंदा छा खे कयो, ॾिसंदा उन बंदे खे न कंदा कयो, उन बंदे खे न ॾिसो, उन अलाह खे ॾिसंदा कयो त हे मामलो मां कंहिंसां कंदो, हे मामलो मां अलाह सां थो कयां। अगरि कंहिंखे मां ड्रेस वठी ॾिनी आहे त हे मामलो मां कंहिंसां कयो आहे, हे मामलो मां मुजीब रहमान सां नथो कयां, हे मामलो मां अलाह सां थो कयां। कंहिं ग़रीब खे मां कटो चांवर जो वठी ॾिनो आहे त इहो मामलो कंहिंसां थो कयां। मतां इहा दिलि जे अंदरि मां जेकॾहिं ॻाल्हि आई न त हिन टाइम चांवरनि जो कटो ॾियांसि थो ऐं सुभाणे हिकिड़ो हिन खां हिकिड़ो कमु वठंदुमि, सुभाणे हिन खां 2-3 कमु वठंदुमि, त यादि रहे त इहो तव्हांजो सदको न थींदो। पोइ त इहे तव्हां हुनखे कम जा पैसा ॾिना आहिनि, पोइ त तव्हां मफ़ाद जा पैसा ॾिना आहिनि। ऐं असांजा तमामु घणा मालदार माण्हू पंहिंजी नेकियुनि खे ईअं तबाह था कनि। त अलाह खे इख़लास खपे सर, अलाह खे इख़लास खपे। अलाह तव्हांजी माल खे, तव्हांजी लिबास खे, तव्हांजो हुस्न जमाल खे ख़ुदा नाहे ॾिसंदो। छाजे करे अलाह ताला इहा शइ तव्हांखे ख़ुदि अदा कई आहे। मुजीब रहमान जी तख़लीक़ अलाह कई त मुजीब रहमान जो चेहरो, बॉडी, बनावट बि त अलाह कई। त अलाह ताला फरमाए मुजीब रहमान जी शिकिल ऐं शुबात खे मां नथो ॾिसां, के कपिड़नि खे बि मां नथो ॾिसां, लिबास खे बि नथो ॾिसां। हा, मुजीब रहमान जी जिस्म जे अंदरि हिकिड़ी नंढी दिलि बनाई आहे, उन दिलि खे मां अलाह ॾिसां थो। इन जे अंदरि छा आहे, उन जे अंदरि छा आहे? छा मां अलाह जे लाइ मामिलो करे थो, बयानु मां अलाह जे लाइ करे थो, या पब्लिक खे ॿुधण जे लाइ करे थो? त हर हिकु कम जे अंदरि बंदो इख़लास जेको आहे शुरू करे। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला तमामु मुस्लमान जा रोज़ा, सदको, नमाज़, तहज्जुद नमाज़ ऐं तरावी नमाज़, इन जे अंदरि इख़लास जेको आहे नसीब अता फ़रमाए ऐं असांजी इन तमामु इबादत खे जेकी रमज़ान में कईसीं उनखे पंहिंजी बरगाह में क़बूल करे।